IG साफ़ सिंध जे हुक्मनि जी रोशनी में सरकारी गाॾियुनि जी बहितर सार संभाल ऐं मरम्मत लाइ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जे हुकुम ते पुलिस लाइन सांगड़ में मौजूद MT वर्कशॉप में सॼे ज़िले जी पुलिस थाणनि खां गाॾियूं घुरायूं वयूं ऐं इन्हनि गाॾियुनि जी इंस्पेक्शन जे सिलसिले में MT वर्कशॉप जो दौरो कयो। MT इंचार्ज सब इंस्पेक्टर ज़मीर हुसैन सां गॾु समूरनि गाॾियुनि जो मुआयनो कयो। उन मौक़े ते MT इंचार्ज खे हिकु हफ़्ते अंदरि समूरनि गाॾियुनि जी सार संभाल ऐं हर क़िस्म जी मरम्मत जो कमु हिकु हफ़्ते अंदरि मुकमल करण जूं हिदायतूं जारी कयूं। दौरे दौरान DSP हेडक्वार्टर परवेज़ अख्तर कुरैशी ऐं SDPO सिंझोरो लोंग खान शर पिण SSP सां गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।